सचो सतरंग। पंच साहब विस्पतवार एकांतवास के प्यार भरे अवसर पे उन्हीं सच साईं जी रामत पाइण के लाए सनंदावन में आई हूं। सो अड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। विस्पतवार एकांतवास यानी उन्हीं सच्चे साईं जी रहमत साहिब कथे आ उन्हीं में समाई जा यानी पंहिंजो पान के बिल्कुल जीरो ते खड़ी अचो यानी कहीं किस्म जो बियो कोई ख्याल या विचार वो अंदर में न हो जाए, सिर्फ उन्हीं मालिक जो ध्यान। छाकाणि त असां सभिनी इंसाननि खे मालिक अहिड़ो त बनायो आहे जो असां कुछ भी बणजी सघूं था ऐं बणजी तॾहिं सघंदा आहियूं जॾहिं कुछ भी करे सघूं था। हकीकत में असां सभिनी खे उन्हीं मालिक बणजण ऐं करण जी सलाहियत ॾिनी आहे ऐं मालिक उन जे लाइ असांखे हर तरह जी समझ बुद्धि अकुल ऐं कला ॾिनी आहे। इन करे असां पखियुनि वांगुरु उॾामण जा बि साधन बनाया है त मच्छर वांगुरु समुद्र में वञण जा बि असां हर किस्म जा इल्म भी ॼाणींदा आहियूं ऐं अॻे पोइ जी सलाहियत भी रखंदा आहियूं। त अॻिते छा थींदो इन करे असां ॾिसंदा आहियूं कंहिंखे हथ ॾेखारींदा आहियूं कोई पेर ॾिसी ॿुधाईंदो आहे कोई चेहरो ॾिसी ॿुधाईंदो आहे। असांजे अंग अंग में मालिक एॾी त रहमत भरी आहे जो केतिरी कलाऊं असांखे ॾिनियूं आहिनि। जॾहिं यानी सब कुछ हथनि जो त असां ॿुधंदा ई आहियूं पर जॾहिं मां तबियत ॾेखारण वियो हकीम हो हर गुरु चवां ॿियो कोई हो मूंखां पूछे कुछ कोन सिर्फ़ु पेर ॾिठे पेर जी तरी ॾिसी करे वो सभु लिखंदो वियो। पेर जी तरी ते जेका जेका मिसाल के बीमारी ॾिसण में आई
या एस ताईं जो सब पैरामीटर में लिखी चाहिए, जो लेबोरेटरी में असां चेक कंदा यूरिया केतिरी क्रिएटिनिन केतिरी ये केतिरो हे केतिरो सभु लिखी करे ॾेई छॾिजे हिन वक़्तु हे आहे। ऐं एस ताईं जो ॿार केतिरा आहिनि, भाउ भेणियूं केतिरा, उहो सभु कुझु पेर खे ॾिसी करे लिखी करे ॾेई छॾिजे ऐं ॿुधाईंदो वियो। ऐं वरी हिकिड़ो ॿियो संत हो, मूंखे चयो त उनखे ॾेखारियूं, त मां ॼणो त मां अची कोन सघंदुमि, अॻे मां थी आहियां ॿिए खां। चए ठीकु आहे, तव्हां पंहिंजो कमीस मोकिलो। कमीस मोकिलियो, मां पथर कमीस ते रखी करे सभु कुझु लिखी मोकिले। चए हेतिरो हेतिरो तव्हांखे आहे, हे पैरामीटर आहिनि, सभु लेबोरेटरी वारियूं पूरियूं रिपोर्टूं कढी करे मोकिले छॾिजे। त मक़सदु असां इंसान जेके बि आहियूं, जॾहिं एतिरी त ॼाण, एतिरो त इल्मु सभु कुझु रखंदा आहियूं, सिर्फ़ु असांखे ज़रूरत हूंदी आहे इंसान थी रहण जी, इंसान थी करे हलण जी। मालिक जहिड़ी सम्झ बुद्धि अकुल ॾिनी आहे, असां सिर्फ़ु उनजो सही तरीक़े सां हलो, सही तरीक़े सां असां अॻिते हलूं। आमतौर सां इंसान जेके ई आहियूं, असां घणो करे बाद में सही खे यादि कंदा आहियूं, जेकॾहिं थोरो अॻु में कयूं, हक़ीक़त में असां घणो कुझु करे सघंदा आहियूं। जीअं असां ॾिसंदा आहियूं, ॿार स्कूल में पढ़ियासीं, ॿार थी करे, ऐं जॾहिं असां ॾिसंदा आहियूं स्कूल में हिकिड़ो आम रवाज हूंदो आहे, जेको ॿार क्लास में अॻिते ईंदो आहे, हमेशह जेको क्लास छॾे वेंदा आहिनि उनजी तारीफ़ कंदा आहिनि, भई तव्हांखो पहिरीं वारी बैच ॾाढी सुठी हुई, उहे ॾाढा होशियार। ऐं वरी जेका मथी बैच ते वरी उनजे लाइ चवंदा आहिनि तूं असांखा चङा माण्हू त असांखा ई आहे। पर जेकॾहिं असां जेको होशियार ॿार जो पहिरियों ई चऊं था ॾाढा सुठा हो, त वधीक बहितर थी वेंदो आहे। साॻे नमूने असां जिते बि हुजूं, एसि ताईं ॾिसंदा आहियूं ॿार खां वेंदे आख़िर ताईं हमेशह असां बाद में तारीफ़ कंदा आहियूं। कोई संसार छॾींदो आहे तॾहिं बि बाद में तारीफ़ कंदा आहियूं, त ॾाढो सुठो, ॾाढो चङो। कोई घर में हूंदो आहे, परिवार में हूंदो आहे, जॾहिं वेंदो आहे त बाद में तारीफ़ कंदा आहियूं, त ॾाढो सुठो हलियो पए, ॾाढो चङो पए हली। कोई ॿार हुजे, ॿुढो हुजे, दोस्ती हुजे, संगत हुजे, असां किथे बि ॾिसंदासीं, असां हमेशह खोए करे पोइ उनजी तारीफ़ कंदा आहियूं, पोइ उनजी चङाइयूं यादि कंदा आहियूं। जॾहिं विञाईंदा आहियूं या छॾींदा आहियूं, बाद में तारीफ़ कंदा आहियूं। पर जेकॾहिं असां कंहिंजे हूंदे गुणनि खे ॾिसूं, उनजी चङाइनि खे ॾिसूं, उनजी बहितरियुनि खे ॾिसूं, घर में हुजो, परिवार में हुजो, संगत में हुजो, किथे बि हुजो, कारोबार में हुजो, असां ॾिसंदासीं असां तमामु घणो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। पर असां पहिरियों पंहिंजे हूंदे उन्हनि में सिर्फ़ु अवगुण ॾिसंदा, उन में सिर्फ़ु दुर्गुण ॾिसंदा, उन जूं कमियूं ॾिसंदा, ऐं इन करे असां किथे बि सुकून ऐं शांती न पाए सघंदा। असांजो सदाई
मुंहुं मोटियाओ टकराओ हलंदो ई रहंदो। ऐं पहिरियों चङाइयूं न ॾिसण जे करे हक़ीक़त में असां केतिरो कुझु खोए वेंदा आहियूं। न सिर्फ़ उन खे विञाईंदा आहियूं पर पंहिंजो सकून शांति एतिरी विञाईंदा आहियूं जो जीवन असांजो टेंशन तनाव क्रोध साड़ जलन परेशानी ऐं बीमारियुनि में अची वेंदो आहे। असां सम्झो तनाव जे करे हिक ॿिए खे परेशान करे बीमार कंदा आहियूं। लेकिन कहीं जे भी घर में ॾिसंदासीं घर जो कोई भी भाती बीमार थे हकीकत में एक बीमार किथे हूंदा सब बीमार हूंदा आहिनि। सब उनजी जड़ी ख़ातिर तवाज़ा कंदा आहिनि जेतिरो ख्याल रखंदा आहिनि जेतिरो पैसो ख़र्चींदा आहिनि जेतिरो इलाज ते लॻंदो आहे जेतिरी केयर कबी आहे हकीकत में कई गुना वधीक उनखे पोइ मौत ॾींदा पर जेका मौत असां दुख में ॾींदा आहियूं उहा अगरि अॻु में थोरो सुख में ॾियूं असां दुख खे अचण में छो ॾियूं असां उन कमी खे अचण बि छो ॾियूं पर इहा चीज़ असांखे घणो बाद में सम्झ ईंदी आहे ऐं सम्झ ईंदी बि आहे त पोइ बि पंहिंजे अहंकार या स्वभाव जे करे उनखे छॾे न सघंदा ऐं हक़ीक़त में स्वभाव बि असांजो पंहिंजो बणियल हूंदो आहे। असां जहिड़ी सोच रखूं असां ओढ़ा थी वेंदा ऐं मालिक असांखे सोच तौर अहिड़ो त बनायो आहे जो असां पंहिंजी सोच सां कुझु बि करे सघंदा इन करे जेको असांखे नेम ध्यान सिमरन या बहितर सोचणु बहितर वीचारण जो संत महात्मा जेको कराईंदा आहिनि उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जीअं उहा असांखे शक्ति मिले छाकाणि जहिड़ी असां सोचींदासीं जहिड़ो सोच रखंदासीं त अहिड़ा ई असांखे उहा ताक़त पैदा थींदी आहे। जीअं असां ॾिसो काई बीमारी हुजे अगरि असां यको ज़हन में रखूं त मतां मूंखे हीअ बीमारी थिए मतां मूंखे थिए मूंखे हीअ थींदो वेंदो आहे त असांजो दिमाग़ पंहिंजो पाण केमिकल छॾणु शुरू करे ॾींदो आहे पंहिंजो पाण उहे मादा ख़ारिज करणु शुरू करे ॾींदो आहे ऐं उहा बीमारी थियणु लॻंदी आहे। पर जेकॾहिं कोई बीमारी हुजे बि सही ऐं असांजी मज़बूत सोच हुजे त न मूंखे कुझु बि न आहे बिल्कुलु मां ठीकु आहे मूंखे बीमारी पंहिंजो पाण सां ॾिसंदासीं जीअं चवंदासीं ठीकु आहे त असांजो दिमाग़ पंहिंजो पाण मादा छॾणु शुरू करे ॾींदो पंहिंजो पाण अंदरि ई अंदरि इलाज शुरू करे ॾींदो ऐं असांजी बीमारी ख़तमु थी वेंदी। इन करे असां आमतौर ॾिसंदा आहियूं जॾहिं असां मायूस थींदा आहियूं असां मायूसी खे यादि कंदा आहियूं परेशानी तनाव खे यादि कंदा आहियूं त असांजो तनाव टेंशन एतिरो वधी वेंदो आहे जेकॾहिं असां कढण बि चाहियूं न कढी सघंदा छाकाणि त असांजो दिमाग़ सभु छॾणु शुरू करे ॾींदो आहे। पर उनजी जॻह ते असां दिमाग़ खे थोरो बहकाए रखूं चहिरे खे बहकाए रखूं मुस्कुराहट बढ़ाए रखूं असां ॾिसंदासीं असांजो ॼण टेंशन पंहिंजो पाण लाइ काॾे हलियो वेंदो ख़तमु थी वियो। तंहिंजे करे असांखे उन मालिक अहिड़ो त बणायो आहे जो जहिड़ी असां मज़बूत सोच रखूं ओड़ो असांखे मिलणु शुरू थी वेंदो आहे
कोई दुख हुजे या सुख हुजे, खुशी हुजे या गम हुजे, सेहत हुजे या बीमारी हुजे, जंहिंखे असां जहिड़े नमूने रखंदासीं उहा थियणु शुरू थी वेंदी आहे। तंहिंजे करे असां पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे बहितर रखूं। ऐं इन करे एकांत, मौन, शांत, जिते घड़ी खनि पाण खे ॾिसूं हक़ीक़त में मां आहियां छा, मुंहिंजी सोच कहिड़ी, मुंहिंजा वीचार कहिड़ा। छाकाणि ॿाहिरि असां पंहिंजो पाण खे बिल्कुलु सही सम्झंदा, असां कॾहिं पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा कोन, पंहिंजो पाण खे ॾिसंदा न। ऐं इन करे असां हमेशह सिर्फ़ु पाण खे सही सम्झी करे वेही रहंदा आहियूं, छाकाणि पाण खे असां कॾहिं ॾिठो ई न आहे। असां चवंदा मां त सही कयां थो, मां त कुझु ग़लति कयो ई न आहे। इन करे हर अवगुण, हर दुर्गुण ॿिए मुंहुं कढण जी कोशिश कंदा, हर ग़लति हलण, हर ग़लति व्यवहार उहो ॿिए मुंहुं कढण जी कोशिश कंदा। ऐं जेकॾहिं असां चऊं तो मां बिल्कुलु ठीकु आहे, मां में कोई अवगुण कोन्हे, त पोइ उहो त जॾहिं साम्हूं वारो चवे न तूं सही आहे, जॾहिं साम्हूं वारे खे सही लॻूं त पोइ सही आहे। जीअं असां उनजे लाइ सोचूं था तीअं ई उहो असांजे लाइ सोचे थो। जीअं असांखे लॻे थो उन सां हलणु, उनखे बि त असां ईअं ई लॻूं था, त असां कीअं सही थियासीं, असां कीअं बहितर थियासीं। ऐं सही थियण जे लाइ या सही ॾिसण जे लाइ असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो आहे। जेकॾहिं पाण ते नज़र रखंदासीं, असां घड़ी खनि वेहींदासीं, ॾिसंदासीं त मुंहिंजी सोच छा आहे, कहिड़ा ख़्याल अचनि था, कहिड़ा वीचार अचनि था। ऐं पोइ जेकॾहिं ग़लति भाव, ग़लति वीचार, कंहिंजे लाइ साड़, जलन, क्रोध, ग़लति भाव उथे थो, त पोइ हर भरू ग़लती को बि पंहिंजो पाण खे सही न सम्झो। छाकाणि जेको क्रोध, साड़, जलन या कुझु बि उथे थो, विकार वासना कुझु बि उथे थी, हक़ीक़त में जहिड़ी असांजी सोच हूंदी, असांजो दिमाग़ ओड़ा मादा छॾणु शुरू करे ॾींदो, ओड़ो कुझु ॾियणु शुरू करे ॾींदो, उहो असांखे हिकदमि असरअंदाज़ थींदो वेंदो। ऐं असां ओड़ा ई थींदा वेंदासीं जहिड़ो असांजी सोच हूंदी, बेशक उहा पंहिंजे लाइ हुजे या कंहिं ॿिए जे लाइ हुजे। सोचण वारा त असां, ॾिसण वारा त असां, करण वारा त असां। ऐं इन करे असां इंसान तक़रीबन मार खाईंदा रहंदा। तंहिंजे करे असां एकांत में वेही सभ खां पहिरीं पंहिंजो पाण खे ॾिसूं, ऐं पोइ जॾहिं पंहिंजा वीचार, पंहिंजा ख़्याल अचनि, ग़लति भाव उथे, त पोइ असां उनखे कढणु शुरू करूं। जीअं अॻे दफ़े असां चयोसीं, भई वेही करे पंहिंजे सभिनी ख़्यालनि खे अधु अधु फेरे करे कपिड़े वांगुरु उॾाए छॾियो। ऐं जीअं ई असां पंहिंजे ख़्यालनि खे, वीचारनि खे कपिड़े वांगुरु उॾामंदो ॾिसंदासीं, वेंदो ॾिसंदासीं, असांखे अंदर में शुद्धि महसूस थींदी, ओतरताई महसूस थींदी, रोशनी महसूस थींदी। असां लॻंदासीं कि बिल्कुलु साफ़ सुथरा हुजूं, असां ईअं थी वेंदासीं। पूरो जिस्म ॼण असांखे एॾो शीशे वांगुरु, आईने वांगुरु ॾिसण में ईंदो। ऐं जॾहिं असां साफ़ थियूं त पोइ वरी असांजी अॻे दफ़े चयोसि पियो, मालिक जी रहमत खे वठणु शुरू करो। जीअं ई असां नेम में विहूं,
साफ सुथरा थी करे, बग़ैर ख्यालनि जे बिल्कुलु शांत थी करे। जीअं ई असां वियाऊं नेम में, असां महसूस करे सघूं सचे साईं जी रहमत खे पाए रहिया, उनजी आसीस मथां अची रही आहे, जो प्रकाश रोशनी मथां अचे, उन सचे साईं जे हथ मां रहमत अची रही आहे ऐं असां हिते अची करे उहा असांजे अंदर ई अंदर दाख़िल थी रही आहे। असां रहमत खे पाए रहिया आहियूं, पूरे जिस्म में उहा फैलिजी रही आहे, आस्ते आस्ते मथे खां थींदी, अखियुनि खां थींदी, मुंहं खां थींदी ऐं जिस्म में सॼे में फैलिजी वेंदी आहे। उहा रहमत असां जीअं वेठे वेठे महसूसु कंदासीं ऐं असांखे लॻंदो ॾिसे सचे साईं जी रहमत, आसीस, मुंहिंजी किरपा, मुंहिंजी करुणा असांजे अंदर में अची रही आहे, मुंहिंजे अंदर में उन भरिजी रहियो आहे। असां पूरो असां शक्ति सां, प्रकाश सां, उन मालिक जी रहमत सां भरभा वेंदासीं ऐं जीअं ई उहो प्रकाश, उहा रोशनी, उहा रहमत असां ॾे ईंदी वेंदी ऐं असां सिर्फ़ु उनखे ॾिसंदा, मालिक जो शुक्र कंदा रहूं त मां प्रकाश खे पाए रहियो आहियां, उन सचे साईं जी रहमत खे पाए रहियो आहियां, उन ऊर्जा खे, उन ताक़त खे पाए रहियो आहियां, जंहिंखे पाए करे, जंहिंजे अचण सां मूंखे बहितरीन सोच आहे, मुंहिंजी सोच पॉजिटिव आहे, मुंहिंजा वीचार बहितर आहिनि, मां सदाई सुखी आहियां, मुंहिंजा सोच बहितर आहिनि, मुंहिंजो जीवन बहकी रहियो आहे, मुंहिंजी ज़िंदगी ख़ुशी ख़ुशहाली सां भरिजी रही आहे। पंहिंजो पाण खे अंदर ई अंदर मां बिल्कुलु सिहतमंद आहियां, मां बिल्कुलु सिहतमंद आहियां, बिल्कुलु सिहतमंद आहियां। जीअं जीअं असां उन रहमत खे पाईंदा वेंदासीं, असां ॾिसंदासीं थोरे ॾींहंनि में असांजा सभु दुख दूरि थियण शुरू थी वेंदा, असां बिल्कुलु सुखनि सां भरिजी वेंदासीं, ख़ुशियुनि सां भरिजी वेंदासीं, जीवन वञे बहकी वेंदो। ऐं हमेशह जॾहिं बि असां उन रहमत खे वठूं, असां यादि करूं, असां बिल्कुलु पॉजिटिव सोचूं, बहितर सोचूं। असां ईअं न चऊं मुंहिंजा दुख दूरि थी रहिया आहिनि, न, मां सुखनि सां भरिजी रहियो आहियां, मां सुखनि सां भरिजी रहियो आहियां। दुख असां यादि ई न करियूं, बेशक उहो दूरि थियण जे लाइ हुजे। मुंहिंजा दुख मिटिजी रहिया आहिनि, न, मूंखे सुख अची रहिया आहिनि, मालिक जी रहमत मिली रही आहे, मालिक जी रहमत मिली रही आहे, मूंखे बिल्कुलु होशियारी अची वई आहे, मूंखे सम्झ अची रही आहे, मां समझदार थी रहियो आहियां, समझदार थी रहियो आहियां। असां इहो न चऊं मुंहिंजी काई ग़लति सोच वञी रही आहे, न, मूंखे ॾाढी सुठी सोच अची रही आहे, मां पॉजिटिव थी रहियो आहियां, मां पॉजिटिव थी रहियो आहियां, मां बहितर थी रहियो आहियां। सो हमेशह उहो बहितरीन चीज़ूं पंहिंजे जीवन में आणो। असां ॾिसंदासीं जीअं जीअं असां चवंदा वेंदासीं अंदर ई अंदर उहा शक्ति असां में मिलंदी वेंदी, उहा रहमत मिलंदी वेंदी, असां में उहा तेज़ी सां वरी वधणु शुरू थी वेंदी। थोरे वक़्त में उहो असां सभु कुझु पाइणु शुरू कंदासीं, उन सचे साईं जी रहमत असांखे मिलणु शुरू थी वेंदी। जीअं असां हिकिड़ो बिज़नेस में असां सोचूं त मालिक जी रहमत मिल रही आहे, मां कामयाबी पाए रहियो आहियां, मां कामयाबी पाए रहियो आहियां, हर खेत्र में, हर फील्ड में कामयाब थी रहियो आहियां। असां जीअं जीअं दोहराईंदासीं असांखे रहमत मिलणु शुरू थी वेंदी, पर उन जे लाइ असांखे पहिरियों साफ़ ज़रूरु थियणो आहे, असांखे पहिरियों अंदर खे साफ़ ज़रूरु करणो आहे ऐं उन चङाई खे हमेशह बरक़रार रखण जे लाइ असां में ग़लति आदतूं न हुअणु खपनि, ग़लति तौर तरीक़ा न हुअणु खपनि। आम तौर असां इंसान जेके ई आहियूं, असां हमेशह उन में मार खाईंदा आहियूं, जो जीअं ई असां थोरो वधंदा आहियूं, असांजो खाधो पीतो, उथी वेठी, तौर तरीक़ा सभु कुझु उल्टा थियणु शुरू थी वेंदा
ऐं जॾहिं उहो सभु कुझु उल्टो थींदो आहे त पोइ सोच असांजी ॿीहर सां सुबुह थींदी कीअं। ऐं पोइ असांखे लॻंदो ई आहे शायदि मां बसि सुबुह चवां थो मूंखे उबतो असरु थिए थो, हक़ीक़त में असांजी सोच उबती थी चुकी हूंदी आहे, असांजा अमल उबता थी चुका हूंदा आहिनि। पोइ उनजो नतीजो वरी साॻियो उबतो थींदो आहे, असां साॻियो डगमगाहट जा शिकार थी विया आहियूं। पर जेकॾहिं असां उन मालिक खे यादि कंदे उनजी रहमत खे पाईंदा रहूं त असां ज़िंदगी में कॾहिं नाकाम थियण वारा ई न आहियूं। असां हर कदम कदम ते असां कामयाबियूं पाईंदासीं। असांखे जेको बि कुझु खपंदो आहे उहो सभु कुझु मिलंदो आहे उनजी रहमत में। पर असां सिर्फ़ु थोड़ो भी असां वधंदा आहियूं, असां पेर पंहिंजा उबता करे रखंदा आहियूं। असांजा अंदाज़, असांजो ॻाल्हाइण, असांजी उथी वेठी उहो सभु कुझु बदिलजी वेंदी आहे। पर उनजे लाइ असां जेतिरो पंहिंजो भाव, पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार बहितर रखंदासीं ओतिरो असां बहितर थींदासीं। इन करे असां एतिरो वक़्तु न वेंदोसीं पंहिंजो पाण खे हर रोज़ साफ़ कंदा अचूं, साफ़ कंदा अचूं। हर हफ़्ते असां तक़रीबन यादि पई कयोसीं असां पंहिंजो पाण खे साफ़ करण जी क्रिया खे हलाईंदा आहियूं। छाकाणि त असां तमामु थोरो जल्दी कॾहिं क्रोध में भरिजी वेंदा आहियूं, कॾहिं गुस्से में अची वेंदा आहियूं, ऐं बिना सोचे सम्झी बि असां गुस्सो करे वेंदा आहियूं। असां इंसान आहियूं, थोरो थोरो कोई चवे थोरो सुरी में आहे कमु न कर, उन ते ई आग बगोला थी वेंदा। कंहिंजो सही चवण बि न ॿुधी सघंदा, कंहिं चङे जी कॾहिं कॾहिं सलाह बि न वठी सघंदा, उहा बि असांखे ॼण पंहिंजे अहंकार खे धकु लॻंदो आहे। पर असांखे सही गुण खणण ऐं कमियुनि खे दूर करण जी आदत हुअणु खपे। असां थोरो थोरो पंहिंजो पाण खे आहिस्ते आहिस्ते बहितर कंदा आहियूं। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते अगरि क्रोध कंदासीं, ग़लति सोच रखंदासीं, असां ॾिसंदासीं जेको असांखे टेंशन पैदा थींदो, जेको ख़्यालु पैदा थींदा, या जंहिंखे जवाबी कार्रवाई कंदासीं, जेको उहो असांजे लाइ सोचींदो, उहे वाइब्रेशन्स में असांखे उबतो असरु कंदियूं, जेके उनजा ग़लति भाव असां ॾेईंदा। तंहिंजे करे असां पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे हमेशह बहितर करे रखूं। असां उन सचे साईं खे ॾिसंदासीं, भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं। केतिरा अहिड़ा मौक़ा आया, हर को चङो मिलियो, कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो साम्हूं बि आयो जे चङो व्यवहार न कयो, कुझु ज़्यादा ई ग़लति कयो, ॿारनि खे नुक़सानु ॾिनो, ॿियनि खे ॾिनो, पाण खे ॾिनो, कुझु ॻाल्हायो, कहिड़ा केतिरा ई मौक़ा आया। पर असां ॾिसंदासीं उन्हनि पंहिंजी सोच खे कॾहिं बि थोरो बि फिरण न ॾिनो, पंहिंजे चित्त खे थोरो बि चिलायमान थियण न ॾिनो, पंहिंजे वीचारनि खे थोरो बि बदिलाव ॾियण न ॾिनो। तव्हांजो उन्हनि पंहिंजो पाण खे बनाए रखियो, ऐं इन करे उन्हनि पंहिंजी सोच एतिरी त आला रखी जो मालिक जी रहमत हुजे एतिरी जो जेको मुंहुं सां सॼे साईं चयो उन वक़्तु थी पवे, अखर निकिरे उहो पंहिंजो पाण थी पवे, जेका आसीस ॾिनो आहे उन महिल थिए। हिकिड़े आलाप ते बरसाति अचे वञे, बाहि विसामे, सभु कुझु थिए, दरिया वही अचे, त असां पंहिंजे वीचारनि खे, पंहिंजी सोच खे उहो बहितर कयूं। ऐं जंहिं वक़्तु बि नेम में वेहूं, एकाउंट ते वेहूं, सभ खां पहिरीं पंहिंजो पाण खे ॾिसूं, ख़ामोश करूं, सचे साईं जे हवाले करे छॾियो। ऐं जीअं ई असां हवाले कंदा वेंदासीं तीअं तीअं असांजी सोच वीचार उथी वेठी सभु कुझु कंट्रोल में ईंदो वेंदो, सभु कुझु बहितर थींदो वेंदो। ऐं उन्ही खे ई हक़ीक़त में चवंदा आहियो भई मन जीते जग जीत, भई जंहिं मन खे जीतियो
उन सॼे जहान खे जीते हो। लेकिन इंसान सॼे जहान खे जीते पर मन न जीते त पोइ घुमाए रखंदुसि। पर मन खे जीते सॼे जहान खे जीते वेंदो। छाकाणि मन खे जीते सब सां बहितर व्यवहार दो, सब सां चङाई हूंदी त सब सां बहितर ई हलंदो। जेतिरो त बहितर हलंदासीं, जीअं चवंदा आहिनि हिकिड़ो से थियो, उनखे ॿियो शहर हूंदोसि परियो त वञणु थींदोसि, हूं त वेंदो रहंदो। पोइ जीअं थोरी वॾी उमिरि थियसि, पुट बि जवान थियसि, 3-4 पुट हुयसि, पोइ सभिनी खे 100-100 रुपया ॾिनई। हाणे उन ॾिया चइबो हाणे ईअं करो, मूंखे वञिणो आहे, हाणे थोरे थोरे वक़्तु पोइ मूंखे साई बि पटणी पवंदी, हाणे रहणो पवंदो। तंहिंजे करे विच मां 10 किलोमीटर ते भई बंदोबस्तु करे छॾो, जिते मां खणी करे साई पटिया में या कुझु थिए। पोइ हिकिड़े पुट चयो हाणे 100 रुपये में छा थींदो, कहिड़ी 10 जॻहियूं थियनि साई पटींदो, ईअं उॾाए छॾिजे। ॿिए पुट चए ठीकु आहे, जॾहिं वेंदो रस्ते में चांहि पाणी जो बंदोबस्तु करे छॾींदोमांसि, उहो बि वेही रहियो। टियों जेको पुट हुयुसि, उहो चयोसि ठीकु आहे, आयुष मोदी करे आया। चए हा, छा कजे, बसि विच विच में 10 जॻहियुनि ते जेको बि हुयो, उहो जिते चङी जॻह लॻी उते झोपड़ी ठहिवाए छॾींदमि। 10 रुपये में झोपड़ी थियणु जहिड़े माल त न ठहंदो, जिते वञी वेही करे उते आराम कजांइ जंहिं महिल वञे। चौथे पुट खां पुछे, चए तूं, चए 100 रुपये वापसि बंदोबस्तु मां सॼो करे आयो आहियां। चए तूं छा कयो? चए बसि मां वयुमि, मुंहिंजी आदत हर कंहिं सां खेलणु ॻाल्हाइण में कचारी करणु, दोस्ती मुंहिंजी सभिनी सां जल्दी थी वेंदी आहे। इन करे विच में 10 छा विच में जेके 15 ॻोठ हुया शहर हुया, जेके विच में आया पए, सभिनि सां मां हुते घुमंदो फिरंदो न रही, एतिरी दोस्ती करे तूं जिथे वेंदे तोखे पीउ खां वधीक इज़त मिलंदी, जिथे वेंदे तोखे एतिरो प्यारु मिलंदो, रोटी वोली तो कुझु करण जी ज़रूरत ई न आहे, तोखे इज़त सां जिथे वण ई रहो, जीअं वण ई अचु, सभु कुझु बहितर थींदो। सो हक़ीक़त में जॾहिं असांजा रिलेशन्स बहितर हूंदा, हर हिकु सां बहितर हलंदासीं, बहितर ॾिसंदासीं, हर हिकु सां दोस्ती हूंदी, बहितर भाव हूंदो, मैत्री भाव हूंदो, त पोइ असां पंहिंजी इज़त शान मान सभु बढ़ाए रखंदासीं, पंहिंजी सोच खे सदाई बहितर रखंदासीं। जेकॾहिं थोरी थोरी ॻाल्हि ते असांजो वाद विवाद झगड़ो पिटको हूंदो त सदाई तनाव में रहंदासीं, टेंशन में रहंदासीं। तंहिंजे करे मन खे जीतण जो पहिरियों स्टेप हूंदो हर हिकु सां बहितर व्यवहार, हर हिकु सां चङो हलणु, बहितर भाव रखणु, कंहिंजे लाइ ग़लति सोच न अचे। ऐं पोइ जीअं ई असांजा सभ सां बहितर भाव हूंदा, असां कंहिंजे लाइ ग़लति छो सोचींदासीं, छो हलंदासीं। आम तौर असां इंसान उन में मार खाईंदा, थोरो पाण खे जेको बि चवणो हूंदो आहे चई छॾींदा आहियूं, पर थोरो कोई चवे थोरो सुरी वे या हे कमु न कर, उन ते बि आग बगोला थी वेंदा, उन जे लाइ बि कुझु बि ॻाल्हाए वठंदा। असां इहो बि न सघंदा आहियूं उहो सही करे चवे थो या सही बि नथो चवे, ऐं पोइ असां हक़ीक़त में उनमें पंहिंजी इज़त बि न बणाए सघंदा आहियूं, कंहिंजी दिलि में कंहिंसां हली बि न सघंदा आहियूं, पंहिंजी तबियत में विञाईंदा आहियूं, तनाव टेंशन में पैदा कंदा आहियूं, पंहिंजो सुकून में विञाईंदा आहियूं, ऐं अंदर जी हलचल बि हलंदी रहंदी आहे। ऐं पोइ उहा एतिरी वधंदी आहे, नेम में हुजूं, ध्यान में हुजूं, किथे बि हुजूं, यादि गिला जा घाघा भरिजी वेंदासीं, ऐं या तनाव टेंशन में पंहिंजो पाण खे पूरो करे रखंदासीं। तंहिंजे करे अगरि असां कामयाबी चाहींदा,
अगर असां बेहतरीन चाहींदा आहियूं, सिहत चाहींदा आहियूं, हेल्थ चाहींदा आहियूं, बेहतर इज़त चाहींदा आहियूं, त पोइ असां पंहिंजो पाण खे ॾिसूं ज़रूरु। असां जॾहिं बि नेम में विहूं, सभ खां पहिरीं पंहिंजे अंदर में जेका बि नेगेटिविटी आहे, ग़लति भाव आहे, ग़लति व्यवहार आहे, ग़लति लफ़्ज़ आहिनि असांजे ॻाल्हाइण जा, उन्हनि खे ॿाहिरि कढी असां हवा में उॾाए छॾियूं। सभ खां पहिरीं कुझु वक़्तु वेही पाण खे शांत करूं, पंहिंजो पाण खे साफ़ करूं। छाकाणि जेकॾहिं कोई बर्तन हूंदो उहो ख़ाली हूंदो उन में कुझु पवंदो, जेकॾहिं अॻु में ई भरियल हूंदो त हुन में पवंदो छा? अॻु में ई ग़लति ख़्याल, ग़लति वीचार, ॿियूं सोचूं असांजूं भरियल हूंदियूं, जेका ई रहमत ईंदी मथो मथो ॿाहिरि हरे छॾींदासीं, कुझु बि कोन थींदो। अॻु में असांखे पाण खे ख़ाली करे जो उहा रहमत अंदर में आई ऐं उहा रहमत आई, प्रकाश आयो, मालिक जी रहमत पहुती, त पोइ वरी कोई ग़लति चीज़ अची न सघंदी। असां सदाई कामयाबियूं छो ईंदासीं, सदाई वधंदासीं, सदाई तंहिंजे करे असां हर रोज़ पंहिंजो नेम ज़रूरु बणायूं, हर रोज़ असां उन सचे साईं जी रहमत खे ज़रूरु वठूं ऐं हर रोज़ पंहिंजो पाण खे साफ़ करे जेको जेको थोरो थोरो ग़लति ख़्याल वीचार उनखे उॾाए छॾियो, जीअं असां खे गॾु थियण ॾियो ई न ऐं रहमत खे पाईंदे पंहिंजे जीवन खे सुगंधित कयूं। जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियूं, एकम जो मक़सदु आहे उन मालिक सां हिकु थियणु, उन सचे साईं सां मिलणु ऐं उनजे लाइ असां सभ खां पहिरीं पंहिंजो पाण खे शुद्ध करूं, साफ़ करूं, ग़लति ख़्यालनि खे कढूं ऐं पोइ साफ़ थियो उन मालिक जी रहमत खे भरूं ऐं जीअं भरींदासीं असां सदाई महकंदा रहंदासीं, सदाई ख़ुशि रहंदासीं, सदाई ख़ुशहाल रहंदासीं ऐं उन मालिक जी रहमत सां मिली करे सदाई आनंद खे पाईंदासीं। उनजे लाइ असां हर रोज़ सुबुह शाम नेम ध्यानु ज़रूरु कयूं। असां नाम ध्यानु एकांत में वेही ज़रूरु करूं। जेतिरो नेम कंदासीं, ध्यानु कंदासीं, ओतिरो ई असां पाईंदासीं, ओतिरो ई असां अॻिते ईंदासीं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरुदार, उन ईश्वरदार इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उनजे नाम ध्यानु सां जुड़ी करे उनजी रहमत खे पाए करे पंहिंजो पाण खे सभाॻो बणायूं, उनजी रहमत जा पात्र बणिजूं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभु भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतिवार एकांतवास जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो।